नाज़रीन, हैदराबाद में दुकान मफुर ख़िलाफ़ मुतासिरन ऐं जुणिजा बिरादरी पारां कासिमाबाद थाणे आॾो धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां मेहरान टीवी जो ब्यूरो चीफ सलीम अला। जी सलीम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही कासिमाबाद थाने जी हद आहे। अनवर विलास जुणेजा कॉलोनी वारो इलाइक़ो। हिते ॿ जेके मोटरसाइकिल सवार हथियारबंद आहिनि हुते बासित जूणेजे जो इज़ी लोड जो दुकान आहे, जितां हू हथियारनि जे ज़ोर ते हज़ारे रुपया रोक, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया आहिनि। जुणेजा बिरादरी इलाइक़े वासियुनि पारां इन फुर जे ख़िलाफ़ कासिमाबाद थाणे आॾो धरणो हयो आहे। इन्हनि एहतिजाज कयो आहे। इन्हनि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु बि साॻी जॻह तां मोटरसाइकिल फुर थी हुई, पर पुलिस जेको आहे, जेका कासिमाबाद पुलिस, इन तरफ़ कंहिं क़िस्म जो को बि ध्यानु धरण जे लाइ तयारु न आहे। इन्हनि मुतालबो कयो आहे त फुर थियल जेको सामान आहे फौरी तौर ते वापसि करायो वञे ऐं ई जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी सलीम, अवां जी महिरबानी।